नाज़रीन मैं दोबारा लाइव आ चुका हूँ, तो आप देख सकते हैं कि इस टाइम जलसे में जो है काफ़ी इत्तेहादी पार्टियों का पाकिस्तान के साथ इत्तेहादी पार्टियों के जो वर्कर हैं वो भी मौजूद हैं, जिसमें PTI, इनके अलावा JU पार्टियाँ हैं वो मौजूद हैं। जुल्फ़िकार फखरुद्दीन शाह राजवी साहब जो है पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सिंध के सदर ये को जुल्म अन्याय थे जो न धरती से उन्हें जला शायर मुखातिब है पंहिंजे खुदा सां पहुंच चुकी है। ऐ खुदा कुछ हेठ लहिया पंहिंजो जोड़ियल देह ॾिसी वञ। और जमात की मौजूद ऐ खुदा कुछ हेठ लहिया पंहिंजो जोड़ियल देह ॾिसी वञ। पूजा माण्हू कहिड़ा माण्हू हिकिड़ा माण्हू नंढड़ा माण्हू हिकिड़ा माण्हू वॾा माण्हू पूजा माण्हू कहिड़ा माण्हू पंहिंजे माण्हुनि खे निशान ॾेई वञ। पंहिंजो जोड़ियल देह ॾिसी वञ। ऐं ख़ुदा कुझु हेठि लही आहे मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी वञ मूंखां हिकिड़ी ॻाल्हि पुछी वञ। असांजी नगरी सदियुनि छितियुनि ते अलीम बाज़ीअ जो शहर आहे। इन में सॼी सिंध जो जेको कुझु अन्याय आहे उहो हुन सॼे शहर में पेश कयो थो। असांजी नगरी सदियुनि छितियुनि ते लुटियल सुबुह जा उदास पाछा गुलनि जी मौसम कलियूं न आंदियूं बहार आंदा पुटनि जा लाशा। वो कॾहिं दराज़नि जे शहीदनि जा लाशा अचनि था, कॾहिं कहिड़े शहीद जो लाशो अचे थो। असांजी नगरी सदियुनि छितियुनि ते लुटियल सुबुह जा उदास पाछा गुलनि जी मौसम कलियूं न आंदियूं बहार आंदा पुटनि जा लाशा। जॾहिं बि रंग ते चढ़ी गुलनि ते गुली थधेरी हवा लॻण जी बचनि जा सुबका उठा मंडल में मिली बिशारत घरनि जलण जी। उहे ई झूपा उॾाइयूं आंधियूं तिनी जो कख बि मिलियो न कख सां पिटिल पहाड़ियूं पलांदो आरियो मलीन चेहरा घरनि जी रख सां। उन्हनि जे योगनि सदो तो थोरो ध्यान आली जनाब थींदो। शहीदनि जो रत चवे थो कातिल फुड़े फुड़े जो हिसाब थींदो फुड़े फुड़े जो हिसाब थींदो। चिमन जे मुंह में फटी चांडो की भरे थी मिर्चूं भले तो भरजन। चिमन जे मुंह में फटी चांडो की भरे थी मिर्चूं भले तो भरजन। सुहाइन जो सर्कस इतना ही मची चंडा ये भले मचरजन। आवाजा थाना असांजी मोकल अठो त करियो जेकी अवां खां सुभाण थिए इएं न थिए जो अवां जो उघाड़ो लाशो वेलनि में केचे। चिलुनि जे अॻियां ईदुनि जे अॻियां कुतनि जे अॻियां ख्वारई ॾाढा ख़राब थींदो। शहीद जो रत चवे थो कातिल फुड़े फुड़े जो हिसाब थींदो हिसाब थींदो। आखिर में दोस्तों न लीगी न पीपी न लीगी न पीपी न तेरी न मेरी न लीगी न पीपी न तेरी न मेरी सफा साफ सिंधी पागारे जो हो रहा सफा साफ सिंधी पागारे जो हो रहा। सच का नारा सच का नारा तुम भी बोलो हम भी बोले तुम बोले सच का नारा। पांच जो पानी थी दो पानी ते तो सब पानी थी दो सरदारी तो सब पानी थी दो पानी ते तो सब पानी थी दो सरदारी तो सब पानी थी दो पानी ते तो सब पानी थी दो। पेट पर अरे मामा खुदा चांदो आबाद लगा मामा खुदा चांदो आज नजात दिलाई दी। अब इंशाल्लाह पीपल्स पार्टी से नजात दिलाने वाले भी यही जो हिंद तो बैठ कर जुलूस आफताब जो इनसे भी नहीं ऐसे अजीज उजी उठो देख सकते हैं। पसंद है रात जो निशान नजर अजे तो साफ मंतले निजात जो ऐ बोल जा बने पयो ई काफलो हयात जो कयामतू
भतीजा बहादुर दिलेर 300 पगार जा होला डॉक्टर मुफ्तार मिर्जा जा साथी मुख्तलिफ तंजीमन जा दोस्तों भतीजा शहरो आबादकारो हारियो कोनतो अस्सलाम वालेकुम जीएसएन इस वक्त अजय का एहतजाज देखो भतीजे मानूंगा 1983 में बनाया है जब आसफ जरदारी के रूहानी पीर जनरल जिया हमारी तहरीक के कुछ न मिलाए भतीजो विजत करो तो भतीजे मानूंगा गदा से सदस्य नारा की सदस्य इस्तेमाल कराए भतीजे मानूंगा जनरल परवेज मुशर्रफ के ललकारे गए तू कालाबाग डैम न थोड़ा है सगी कालाबाग डैम जिंदगी मौत जो मसलो है असांजे नस्ल ने बच्चन जो मुस्तकबिल जो मसलो है पर जॾहिं परवेज मुशर्रफ बदीन आयो त भतीजे माण्हुनि आबादकारनि कालाबाग डैम खे बि रद्द कयो हिन वक़्तु उन जनरल ज़िया जो रूहानी औलाद जेको अॻ में तारीख़ी तौर ते सबूतनि शाहिदनि सां वाज़े आहे त आसफ ज़रदारी जनरल ज़िया जो पैरोकार हो ऐं हिन वक़्तु बि ज़रदारी में रूह जनरल ज़िया जो पियल आहे परवेज मुशर्रफ जो पियल आहे डिक्टेटर जो पियल आहे हिन वक़्तु सदाती महल में वेही साजिश करे सिंधु दरिया ते बंद बदल की कोशिश करे पियो चेक कैनाल जेके कालाबाग डैम जहिड़ो हिकिड़ो कैनाल आहे रईस अनवर जमानी खे वेलकम था कयूं त चेक कैनाल रुगो सिंध न सुकाईंदा पर बदीन ख़ास तौर ते लाल पटी जी बाएताली लखे करे बंजर थी वेंदी असांजे बच्चनि जो रोज़गार ख़तम थी वेंदो असीं हिन ज़रदारी खे ॿुधाइण था चाहियूं त तूं कुर्सी ख़ातिर केतिरी बि साज़िश कॾहिं असीं तुंहिंजो मुक़ाबिलो कंदासीं इहे मुक़ाबिलो कंदासीं जी जनरल ज़िया जो कयो जी परवेज मुशर्रफ जो कयो ऐं इंशाअल्लाह तो ते लख लानतूं विझी तुंहिंजो मुक़ाबिलो कंदासीं सिंधूअ ते कैनाल न हूंदो मलकानी का सगा दोस्त अब्दुल वहाब मलकानी आहे जो तो मलकानी वाला मिर्जा ग्रुप जा दोस्त मोहित का मैसेज पहुता है शाही इंदिरा मुला कास्तेली सजी संगत के आवाज इस्तकबाल इन्हें नारे सा करना चाहा तो आवाज इस्तकबाल थी वेंदो मिर्जा 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 सजी संगत जो इस्तकबाल थी हाणे आऊं बेबाक साफ़ी आबादकार जी जदोजहद कंदड़ असांजो दोस्त ऐं भाउ साईं ख़ुदा ने छा खे चवंदुसि त हू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे साईं ख़ुदा ने मूंसां हयात जो ही हुक्म आत डाहियो पुठायो हयात जो ही हुक्म आत डाहियो पुठायो दबा फुर रह सनी जा खेल सब बिगाड़ियो खिजा के जो पना दिए तो बाग ही उजाड़ियो उठो जो खिजा संगत खिजा जा घर प्या जलाई गाजू जहां के जो मुबारक हो असी टकाई लाजो असी टकाई लाजो अज एक पासे सिंध जा फर्जंद धरती के बचाइण जे लाइ रस्तनि ते निकिता आहिनि ऐं ॿिए पासे इक़्तिदार जी हवस में इक़्तिदार जी लालच में इक़्तिदार जे ख़ातिर घोड़ा खोलींदड़
धरती जा गदार वतन जा गदार धरती खपाइण जे लाइ निकिता आहिनि। सिंध जा वासियो फैसलो तव्हांखे करणो आहे। पाण वटि फ़क़ति ॿ रस्ता बचा आहिनि। हिकु रस्तो धरतीअ जे लाइ विढ़ण आहे, धरती जे लाइ पंध करणु आहे, धरती जे लाइ एहतजाजी मैदान मल्हाइणु आहे। ऐं उन रस्ते ते ॾुखियाइयूं आहिनि, तकलीफ़ूं आहिनि। तो नाज़रीन इस टाइम जो है मगरब की अजान जो है अजान मदीन में शुरू है, तो इसलिए जो माइक वगैरह बंद कर दिए गए हैं, तो लोग भी ये नमाज़ पढ़ने जाएंगे। शायद काफ़ी लोग नमाज़ पढ़ने जाएंगे, तो मैं भी अभी जो है इस नशरियात को बंद करता हूँ। इंशाल्लाह दोबारा जो है बाकायदा नमाज़ के मेहरबानी अल्लाह।